अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तानिस आओ हक़सत न्यूज़। नाज़रीन तां सां ख़बर शामिल कयूं था नुशर फ़िरोज़ खान जिथे ॻोठ हाजी हाशिम खुसो जे रहवासी पारां बिला जवाज़ घरनि ते चढ़ाई करे हिकु नौजवान खे मारण ऐं ॿिए खे खंबी गुम करण ते नुशर फ़िरोज़ पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ॻोठाणनि हाजी खान खोसो, मुमताज़ अली, अज़ीज़ुल्ला, ग़ुलाम हैदर, अनवर अली खोसो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त DSP मोरो अब्दुल्ला लाखेर ऐं SHO सदूजा सिकंदर चांग पुलिस अटाला साण करे कुछ सादा कपड़ा पातल माण्हुनि सां गॾु असांजे घरनि ते राति जो 1 वॻे चढ़ाई करे औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद करण बैदि ॿिनि ॼणनि मोहम्मद यूसुफ ऐं माशूक अली खोसो खे खमजण जी कोशिश कई, जंहिंजे तशदुद में मोहम्मद यूसुफ फ़ौत थी वियो ऐं पुलिस वारा संदसि लाश रस्ते में फिटो करे माशूक अली खे खणी विया आहिनि, जंहिंजो वक़्त ताईं को बि ॾस पतो नथो पवे। असांजे अहिड़े FIR बि दाख़िल न थी आहे। वञी हिननि IG सिंध SSP नुशर फ़िरोज़ समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त DSP मोरो ऐं SHO सदूजा ख़िलाफ़ कार्रवाई करे गुम कयल नौजवान खे बाज़ियाब कराए ॾिनो वञे। ॿी सूरत में असां एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं। रिपोर्ट करियो आहे नुशर फ़िरोज़ खां ब्यूरो चीफ मंज़ूर मलिक, हक़सत न्यूज़, नुशर फ़िरोज़। नाज़रीन वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ विज़िट कयो असांजो चैनल YouTube ते हक़सत न्यूज़ ऐं लाइक कयो, सब्सक्राइब कयो।